नौजवान माते कावड़ा बैठन साईं तू सिंध जी गालियों चो करे तू चाहे तो सिंध वागुन जे वातन में आजाद कराइंदा से बुद्ध सही मौलवी साहब तू गरीबन मिस्कीनन हारिने मजदूरन जो गालियों चो करे तो सिंध जो गालियों चो करे तो सिंध जे जसीरन बेटने वसीलन जो गालियों चो करे ऐ मौलवी साहब तो हारो लीडर तो जरदारी सां गॾु वेठो आहे एक पासे नो नवाज शरीफ तस बे पासे नो आसिफ अली जरदारी तस विच में पाण वेठो आहे तो हारो लीडर जरदारी सां गॾु कहिड़ो इनकलाब आणींदो तो हारो लीडर जरदारी सां गॾु कहिड़ी तब्दीली आणींदो तो हारो लीडर जरदारी सां गॾु कहिड़ो इनकलाब बर्पा कंदो माण्हू मूंखे मैसेज था कनि माण्हू मूंखे व्हाट्सएप था कनि माण्हू मुंहिंजे फेसबुक ते कमेंट्स था कनि त मुल्ला कहिड़े वात सां सिंध जी ॻाल्हि थो करे कहिड़े वात सां मज़लूमन गरीबन मिस्कीनन जी ॻाल्हि थो करे कहिड़े वात सां सभा जहिड़ी सिंध जे जज़ीरन वसीलन ऐं बेटनि जी ॻाल्हि थो करे तो वारो लीडर त सरदारी सां गॾु वेठो आहे कहिड़ो इनकलाब आणींदो मां हुन नौजवाननि खे चवण थो चाहियां मां सिंध जे उन्हनि मारवाड़नि खे चवण थो चाहियां जेका अहिड़े क़िस्म जा सवाल था कनि इहो सवाल मूंखां नथो बणिजे इहो सवाल त तव्हां खां थो बणिजे इहो मूंखां छो था कयो इहो त मुंहिंजो सवाल ई न आहे इहो त तव्हांजो सवाल आहे इहो त तव्हां खां पुछणो आहे त मुंहिंजो क़ाइद ज़रदारी सां गॾु छो वेठो आहे इहो त तव्हां ॿुधायो न त मां वारो लीडर ज़रदारी सां गॾु छो वेठो आहे इहो मुंहिंजो सवाल न आहे इहो तव्हां को सवाल आहे सिंध जे अवाम खां सवाल आहे मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान त पंहिंजनि हथनि सां दस्तखत करे मूंखे टिकट ॾिनो हो बिलावल जे मुक़ाबले में मौलाना पाण मूंखे बिलावल जे मुक़ाबले में बीहारियो हो जेकॾहिं मौलाना जो ज़रदारी जरा एॾो हियांपो फाटे त पहिरियों मूंखे त ज़रदारी जे मुक़ाबले में न बीहारे हा न मूंखे त नवाब शाह में टिकट न ॾे हा न मूंखे त लियारी में टिकट न ॾे हा न खुर्शीद शाह जो मुक़ाबलो मुंहिंजे जमात कयो लियारी में बिलावल जो मुक़ाबलो मुंहिंजी जमात कयो नवाब शाह में ज़रदारी जो मुक़ाबलो मुंहिंजी जमात कयो कंबर शादात कोट में पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो मुंहिंजी जमात कयो सॼी सिंध में इन्हनि भौतारनि खाननि नवाबनि सरदारनि जो मुक़ाबलो मुंहिंजी जमात कयो मौलाना पंहिंजनि हथनि सां टिकट ॾिना सवाल मूंखां नथो बणिजे सवाल तोखां थो बणिजे त तूं सिंध मां 58 एमएलए ज़रदारी साहब खे खटाए करे क़ौमी असम्बली में छो मोकिलिया सिंध 58 एमएलए ज़रदारी साहब खे न खटाए हा त मुंहिंजो लीडर ज़रदारी साहब सां गॾु न वियो हा सवाल तव्हां खां थो बणिजे त तव्हां मुंहिंजे मथां एतमाद छो न कयो तव्हां मुंहिंजे जमात मथां एतमाद छो न कयो तव्हां मुंहिंजनि आलिमनि सिंध धरती जे हिननि हलाली पटनि जे मथां एतमाद छो न कयो तव्हां एतमाद कयो हा ज़रदारी खे 58 एमएलए न खटायो हा मुंहिंजे पार्टी खे खटायो हा त मुंहिंजे क़ाइद खे हुन सां गॾु वेहण जी ज़रूरत न पवे हा सवाल तव्हां खां थो बणिजे सवाल तव्हां खां आहे ऐं ओसी ताईं जिन खे तव्हां पार्लियामेंट जो वॾी नवाज़ लीग पहिरें नंबर ते पीपल्स पार्टी 2 नंबर ते असां 3 नंबर ते ऐं इन इत्तेहाद जो मक़सद सिंध जी सौदेबाज़ी कोन्हे पीपल्स पार्टी पीडीएम में हुई तबे मां सिंध जी ॻाल्हि कई कराची जे जलसे में बिलावल साहब मौजूद हो तव्हांजो हे भाउ हो जंहिं नारो हयो हो त सिंध खपाईंदे पादर खाईंदे तव्हांजो हे भाउ हो पीपल्स पार्टी पीडीएम मां निकिरी वई तबे मां सिंध जे मारवाड़नि जी ॻाल्हि कई मां सिंध जे हिंदुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई मां नमरताई नौशीन जी ॻाल्हि कई मां नवाब शाह जे फंडनि जी ॻाल्हि कई मां वॾड़नि जे न्याणी जी ॻाल्हि कई मां ठटे जे नौजवान जी ॻाल्हि कई मां जसीरन वसीलन बेटनि ज़मीनुनि जी ॻाल्हि कई मां ग़रीबनि मिस्कीननि हारिन मज़दूरनि जी ॻाल्हि कई अॼु जेकॾहिं इमरान खान खे कीचीअ खां झले करे ॿाहिरि कढण जो वक़्तु आयो आहे त बि मां सिंध जो केस वढ़ां थो ऐं जेसि ताईं सिसीअ में साह आहे सिंध जो केस वढ़ंदो रहंदुमि फ़ैसिलो सिंध जे अवाम खे करणो आहे त वॾेरनि भौतारनि खाननि ऐं नवाबनि खे खटाइणो आहे या जमीयत उलमा इस्लाम खे खटाइणो आहे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम ॻाल्हि ठीकु आहे या ग़लति आहे अब सही तो चवां या ग़लति तो चवां ग़लति तो चवां तो को ॿुधाए हाणे वरी उथिया आहिनि मां जो चइनि 5 सालनि खां महिनत कई आहे बल्कि 8 साल तो हले मुल्लो दहशत गर्द
ملو دہشت گرد مجھے ہکڑے جھٹکے میں مجھے محنت کے خراب کرنا چاہے، مجھے دوستن جے محنت کے خراب کرنا چاہے، تحصل جانتا چاہیں تو مولوی انتہا پسند ہے. بے نظیر صاحبہ جے شہادت ہے سندھ کے باہر تہاں جو دہشت گرد مایا بھنڈن کے قتل جا پیرا کارے تھا وجن وگرن جے نیاری تھا گولی کینجی پارٹی جے این پی جے پی ہلائی نمر تائن اور شین جے قتل جا پیرا کارے تھا وجن نوکرین کھپڑ وارا کہہ رہن جزیرہ بیٹے وسیلہ کھپڑ وارا کہہ رہن نوکر جے نیارین جی عشت لٹڑ وارا کہہ رہن تو بھی دہشت گرد مایا کھوٹ کیے جے مندر میں باہ لگی باہ ماں وسائی. ہاں جے کریں اقلیت ان جے جان مال عزت آپ روجی چوکیداری کرن دہشت گردیا تما دہشت گرد ہاں شکایت پورے جے کب آواز جے امام بارگاہ میں بند بھلا کو چھو باہ وسائی وارو موہم جے کریں باہ وسائی دہشت گردیا تما دہشت گرد ہاں. لال شہباز کلندر جے نگری میں بند بھلا کو چھو سبکہ پیرے پرچی کرے باہر وسائل وارو ماہم دہشت کر دیا تمام دہشت کر دہاں نمکتا نوشین جو کیس ماوی ہو بغیر انجنیری جو کیس ماوی ہو جے کرے نمکتا نوشین بغیر انجنیری جو کیس میں دہشت کر دیا تمام دہشت کر دہاں بھنڈن جو کیس ماوی ہو جے کرے بھنڈن جو کیس میں دہشت کر دیا ماں دہشت کر دہاں نوکر انجنیری جو کیس میں دہشت کر دیا ہاں میں دہشت گرد ہاں جزیرن بیٹن وسیلن جو کیس میں دہشت کر دیا تو میں دہشت گرد ہاں انہیں نوجوانن جے نوکری جو کیس میں غریبن جے علاج جو کیس میں سٹ لکھ مارن جے تعلیم جو کیس میں دہشت کر دیا تو میں دہشت گرد ہاں لکھ دفعہ سازشو کہو تاہجو سازشو کامیاب نہ تھیو سندھ سجا تھی چکی ہے سندھ بیدار تھی چکی ہے سندھ متبادل قیادت جے طور تے جمعیت علماء اسلام کے نسی رہی ہے. اللہ جے مدد سا بزرگن جے دعاؤں سا عوام جے طاقت سا سندھ جے وزیر اعلیٰ ہاؤس تے جمعیت علماء اسلام جو جھنڈے